पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऑपरेशन बुनियान मरसूसी कामयाबी ऐं शुक्राने दिहाड़े ते बयान जारी किया है। ऑपरेशन बुनियान मरसूसी कामयाबी ते पाकिस्तानी अवाम ऐं पाक फौज के मुबारकबाद पेश करियां थो। अॼु पाक फौज जी बहादुरी खे ख़ुराज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। अॼु अहद कयूं था त जॾहिं बि असांजे प्यारे वतन जी बका ख़तरे में हूंदी त असां सभु मुतहद हूंदासीं। भारत जे बुज़दिल हमले जी नाकामी सॼी दुनिया में भारतीय हुकूमत खे बदनाम कयो। असां पुरअमन आहियूं, पर जेको बि असां सां विढ़ंदो उनखे मुनासिब जवाब मिलंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त संद ताज़ मुआहिदो हिक तरफ़े मुअतली बर्दाश्त न कंदासीं। असां पंहिंजे पाणी जे हक़नि ते हमले जो दिफ़ा कंदासीं। हिकु भेरो ॿीहर मां असां ख़बर शेयर करें। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऑपरेशन बुनियान मरसूस जी कामयाबी ऐं शुक्राने जे दिहाड़े ते पैगाम ॾिनो आहे।